आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। सही कंबर शहर जा नाले वारा ऐं सुठा सुठा शाइर आहिनि जिन में पीरल कंबर साहब जन आहिनि ऐं तव्हां उनखे बि ॻायो आहे त हींअर उस्ताद जी का शइ तव्हां ॿुधाईंदो? असांजे शहर में काफ़ी ॿिया बि खोड़ सारा शाइर आहिनि जंहिंजो अॼु मां नालो खणो तक़रीबन ज़रूरी सम्झंदुमि, छो जो उन्हनि जो बि मूंसां मूंखे अॻिते आणण में या हिन फील्ड में टच कराइण में काफ़ी सारो हथु आहे। उन्हनि मुंहिंजा दोस्त आहिनि पंहिंजा, तंहिंमें नालो आहे रहीम मीराणी, असांजे कंबर शहर जो तमामु सुठो शाइर आहे। फयाज़ फिदाई ज़ात जो जूनी जो आहे, तमामु भलो शाइर आहे। ऐं दिलदार दरवेश आहे। ऐं ॿियो मेन हिकिड़ो आहे उस्ताद हामिद मेमण, जन मूंखे मुंहिंजी मतिलबु सिखिया सम्झो। उन मुंहिंजी गायकी में उन मूंखे रिकॉर्डिंग जे दौरान शेयर करणु सभ खां पहिरियां उस्ताद हामिद सेखारियो त हिन राग में हीअं शेयर कबो आहे। सो उन्हनि दोस्तनि जो मां तमामु घणो थोराइतो आहियां। ऐं असांजो ॿियो हिकिड़ो दोस्त आहे जावेद बिरोही, ऐं असांजे शहर जा ॿिया बि खोड़ सारा शाइर आहिनि। मुश्ताक चांडियो आहे ऐं मोहम्मद चांडियो आहे। अहिड़ा मूंखे अञा नाला। ॿियो असांजो बहितरीनु दोस्त आहे जावेद जमाली, जंहिंजो भरपूर साथ हूंदो आहे मूंसां हमेशह हर एल्बम में, जेको आहे हर कैसेट में सुठी शाइरी लिखंदो आहे। जोही शहर सां हुनजो वास्तो आहे। वहीद चांडियो आहे असांजो तमामु भलो शाइर, तमामु जग मशहूर हुन जा गीत आहिनि। सो असांजे शहर में खोड़ सारा अहिड़ा मोतबर शाइर सुठे लिखण वारा आहिनि, अदबी लिखण वारा आहिनि। ऐं इहे सभु असीं जेके बि आहियूं इहे उस्ताद पीरल कंबर अदबी संगत असांजी उन जी शाख मंझूं आहियूं सभई जेके बि आहियूं। ऐं असांजे शहर जो ॿियो बि हिकिड़ो सुठो शाइर आहे, असांजो दोस्त आहे राशिद बिरोही। उनजा बि खोड़ सारा किताब आहिनि, खोड़ सारो मतिलबु उनजो कमु आहे। अल्लाह जी महिरबानी सां पोइ असीं जेको बि कमु कंदा आहियूं उस्ताद पीरल जे हवाले सां ई, छो जो सभिनि जो उस्ताद पीरल कंबर आहे। ऐं मां पाण बि थोरो घणो लिखंदो आहियां। पोइ जेको मुंहिंजो हाल आहे मां ॿिन्हिनि दोस्तनि मां ई सिखियो आहियां। उस्ताद पीरल जी कंबर जी शाइरी ॿुधी करे थोरो लिखंदो आहियां मां बि। ऐं असांजो ॿियो हिकिड़ो दोस्त आहे इसरार सरकी साहब। इसरार सरकी मुंहिंजो तमामु भलो दोस्त आहे ऐं सुठो शाइर आहे। उनजा बि गीत मूं खोड़ सारा ॻाया आहिनि। उनजी सिलेक्शन में खोड़ सारा मां एल्बम ठाहिया आहिनि। उनजो बि हिकिड़ो गीत मां तव्हांखे ॿुधाईंदुमि इंशाअल्लाह। सभ खां पहिरियां उस्ताद पीरल कंबर जो हिकिड़ो गीत आहे जेको मूंखे यादि आहे, मां तव्हांखे उहो ॿुधाईंदो। बिस्मिल्लाह। फिज़ा में छॾे न जुल्फ़नि खे ज़माने खे ख़बर पवंदी। फिज़ा में छॾे न जुल्फ़नि खे ज़माने खे ख़बर पवंदी। पल खे बि ढंढणा पवंदा, पल खे बि ढंढणा पवंदा। जे चेहरे ते नज़र पवंदी। फिज़ा में छॾे न जुल्फ़नि खे ज़माने खे ख़बर पवंदी। माशाअल्लाह साईं, तमामु सुठो। ऐं तव्हांजी ॿुधायो तव्हांजो स्टूडियो हिते हले पियो, कमु कयो पिया तव्हां हिन वक़्तु खोड़ सारा फ़नकारनि खां इहो स्टूडियो ते रिकॉर्डिंग कई हूंदी ऐं उनजी धुनियूं तर्ज कई हूंदियूं, त उन्हनि में जेके नवां बि दोस्त हूंदा के नाले वारा बि हूंदा, अगरि उन्हनि में तव्हां कुझु ॿुधाइणु चाहियो त महिरबानी थींदी। तमामु बहितरीनु तव्हां सुवालु कयो आहे। ॻाइण खां अलावा हिकिड़ी मुंहिंजो ॿियो बि कमु आहे जंहिंमें मां पंहिंजे लाइ नयूं कंपोज़िशनूं ठाहींदो आहियां हारमोनियम ते वेही करे। ऐं जेको दोस्त ईंदो आहे असांजे स्टूडियो ते त असांखे फलाणे फ़नकार लाइ कंपोज़िशन करे ॾियो, उन्हनि में मां तव्हांखे चंद मशहूरु शख़्सियत फ़नकारूं जेके आहिनि फ़नकार ते ॻाइनि था, उन में हिकु लेडीज़ आहे ऐं 2-4 नाला मशहूरु नाला आहिनि, तव्हां उन्हनि खे बिल्कुलु सुञाणो। वॾे में वॾो नालो आहे उस्ताद मंज़ूर सखराणी साहब, जंहिंजा मूं 2 एल्बम कंपोज़ कया पूरा। हिकिड़ो एल्बम गज़लनि जो हुयो ऐं हिकिड़ो ॿियो एल्बम हुयो जेको गोरख प्रोडक्शन में रिलीज़ थियो। उन खां बाद खोड़ सारा मशहूरु गीत
अहिड़ा बि आहिनि जिन में उन्हनि सिर्फ़ु हिकिड़ी कंपोज़िशन या ॿ मतिलबु मूंखां ठारायूं। उन खां बाद ॿियो नालो आहे मास्टर फ़तेह अली। मास्टर फ़तेह अली मुंहिंजूं खोड़ सारियूं नयूं शयूं, नयूं कंपोज़िशन उन्हनि मुंहिंजूं ॻायूं आहिनि ऐं मुंहिंजी ठहियल म्यूज़िक बि ॻाई आहे उन्हनि। उन खां ॿियो नालो आहे ज़ामिन अली, हैदराबाद जो तमामु मशहूरु फ़नकार आहे ज़ामिन अली। सो ज़ामिन अली बि मुंहिंजी कंपोज़िशन ॻाई आहे हिकु अधु ऐं मूंखे कॉल कई पर्सनल, तव्हांजो असां खोड़ सारो कमु ॿियो बि तव्हां सां गॾु कंदासीं इंशाल्लाह, हाज़िर इंशाल्लाह कंदासीं। उन खां बाद म्यूज़िक ते चऊं था त म्यूज़िक में उस्ताद आसिफ़ चांडियो ऐं उस्ताद ज़मीर चांडियो खां हिकु अधु क्लास वरिती। उन खां बाद यूट्यूब ते मूं कमु सिखियो इलाही, हारमोनियम वग़ैरह जेको बि हुयो सिस्टम यूट्यूब तां कमु सिखियो खोड़ सारो, जेको दोस्तनि मूंखे सेखारियो, उस्तादनि सेखारियो। उन खां बाद में ट्रेनिंग मुंहिंजी थी यूट्यूब ते, उतां मूं म्यूज़िक जो कमु सिखियो। उन में मूं हाणे ताज़ो खोड़ सारे फ़नकारनि जा ट्रैक ठाहिया आहिनि। हिन ईद जे हवाले सां ठाहिया। नगमा नाज़ आहे उन में लेडीज़ सिंगर्स में, उनजो एल्बम पूरो ठाहियो, तमामु घणी मोट मिली उन्हनि खे बि असांखे बि। ऐं ॿियूं बि खोड़ सारा फ़नकार आहिनि जिन मतिलबु चिलर जे हिसाब सां ठाराया मूंखां ट्रैक, कंहिं 2 ठाराया, कंहिं 4, कंहिं 6, खोड़ सारा फ़नकार इहे मूंखां म्यूज़िक मतिलबु वक़्तु वक़्तु ठाराईंदा रहंदा आहिनि। साईं हींअर अवां असांखे कहिड़े शाइर जो कलाम पिया ॿुधायो? हींअर मुंहिंजो तमामु प्यारो दोस्त आहे, ठुल शहर सां मुंहिंजो वास्तो आहे, इसरार अमन सरकी उनजो नालो आहे। तमामु प्यारो दोस्त आहे ऐं तमामु ख़ूबसूरत शाइरी लिखंदो आहे। उनजो हिकिड़ो गीत मां तव्हांखे नज़र कंदुमि। जे भी हरम खे ज़िंदगी मिले, जे भी हरम खे ज़िंदगी मिले, मूंसां उन में तुंहिंजी मोहब्बत थे, मां तोसां बेवफ़ाई यार कयां, मां तोसां बेवफ़ाई यार कयां, तोखे ख़बर पवे, तोखे ख़बर पवे, तोखे ख़बर पवे, तोखे ख़बर पवे।